लज रखो उन्हनि दोस्तनि जी जेके तव्हांजी ज़रे बराबर भी इज़त कनि। लज रखो, मुड़ुस थियो, जवान थियो। अॼु स्टेटस जे ज़रिए दोस्तनि खे तव्हां घटिया क़िस्म जा अल्फाज़ था ॻाल्हायो त पोइ कहिड़ा तव्हां जवान थियो? हा, कहिड़ा तव्हां जवान थियो? पुटु तव्हां पाण खे भला त रखो। अगलनि खे तव्हां ग़लति अल्फाज़नि जे ज़रिए, स्टेटस जे ज़रिए दिलियूं चीरियो, दिलनि खे तकलीफ़ ॾियो। इहो उन्हनि खे कुझु फ़र्क़ु न पवंदो, इहो तोखे फ़र्क़ु थो थिए। तूं पंहिंजी हैसियत अॻिले खे ॾसे थो। स्टेटस जी माना छा आहे? पंहिंजी औकात ॾसणु, पंहिंजी हैसियत ॾेखार, पंहिंजो बैकग्राउंड ॾस। हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, हिकिड़ी ॻाल्हि, जवान थी, सर मथे कर, बहादुर थी, इज़त वारो थी, इज़त वारे जो पुटु सॾाए। गंदा जेके हूंदा आहिनि उहे अहिड़ा कम कंदा आहिनि, बेस्ता जेके हूंदा आहिनि उहे अहिड़ा कम कंदा आहिनि। जिन जे पीउ जी इज़त न हूंदी आहे न, उन्हनि जी औलाद अहिड़ा कम कंदी आहे। तूं छा जे लाइ थो करे? हा, हिन ॻाल्हि ते अमल कजां। हा, इज़त बचंदे। सुठा थियो, चार माण्हू तव्हांखे स्टेटस जे ज़रिए ते ॾिसनि था। सुठी ॻाल्हियूं शेयर कयो। बाक़ी घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाए, गंदा अल्फाज़ ॻाल्हाए, अॻिले खे ख़राबु करण जे लाइ उछल ते ॻाल्हाइण, इहो जवाननि जो कमु न आहे, इहो बेग़ैरतनि जो कमु आहे। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। अगरि तूं एॾो भलो हुजे हा, तूं अॻिलनि खे अहिड़नि अल्फाज़नि ऐं अहिड़नि स्टेटस जे ज़रिए तकलीफ़ ॾियां, तॾहिं त चवंदो आहे न त शेर तव्हां आहियो त सवा शेर तव्हांजे साम्हूं आयो। ताड़ी हिकिड़े हथ सां न वॼंदी आहे, ताड़ी ॿिन्हिनि हथनि सां वॼंदी आहे। कुझु हरामी तूं बि आहे त कुझु तुंहिंजे साम्हूं वारा बि आहिनि। हा, एॾो पाण खे साफ़ न कर पुटु, सभिनीनि खे ख़बर आहे तूं केतिरो साफ़ आहे, सभिनीनि खे ख़बर आहे। जेकॾहिं साफ़ हुजे हा न, तूं ख़ामोश हुजे हा, तूं अॻिलनि खे नज़रअंदाज़ करे हा, अॻिले जी ॻाल्हियूं दिलि ऐं दिमाग़ ते न रखे हा। इहे साफ़ इंसाननि, भलनि इंसाननि जा कम हूंदा आहिनि जेके नज़रअंदाज़ कंदा आहिनि, अणॾिठो कंदा आहिनि, ॼण कुझु थियो ई न। अरे ॿुध, रब्बुल अर्शिल अज़ीम बि उन इंसान सां प्यार कंदो आहे जेके तकलीफ़ बि मिलनि फिर बि उहो चेहरे ते मुस्कुराहट सजाए। अलाह फ़रिश्तनि खे छा चवंदो आहे? हिन बाने जी ख़ासि पारत हुजे, हिन बाने जे चेहरे ते मां ग़म नथो ॾिसां, मां माना ग़मगीन चेहरो नथो ॾिसणु चाहियां। त पोइ जे इंसान जी रब सिफ़ारिश करे त पोइ हुनखे केरु कुझु करे थो सघे? केरु कुझु करे थो सघे? कुझु बि नथो करे सघे। मुंहिंजा सोना, अमल कर, भलो थी।